पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ तरफ़ां अॼु हलफ़ खणण जा इम्कान। ऐवान सदर की हिदायत ते सेनेट चेयरमैन वॾे वज़ीर के हलफ़ खणाइण जे लाइ लाहौर पहुची वियो। ज़रियनि जो चवणु आहे त गवर्नर हाउस में तक़रीब दौरान वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ हलफ़ खणंदो। लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मिलण बाद ऐवान सदर तरफ़ां वज़ीर आज़म हाउस खां राय वरिती वई हुई। वज़ीर आज़म हाउस राय ॾिनी त सेनेट चेयरमैन पंजाब के वॾे वज़ीर के हलफ़ खणाए। पंजाब के गवर्नर तरफ़ां नए वॾे वज़ीर के हलफ़ खणाइण खां खुतो जवाब ॾियण बाद अदालत सदर के हलफ़ लाइ नुमाइंदो मुक़ररु करण जो हुकुम ॾिनो हो। पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा की तबियत ओचितो ख़राब। ज़रियनि जो चवणु आहे त गवर्नर के पेट में सूर सबब लाहौर की सर्विसिस अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर संदसि तिबी मुआइनो कयो। पंजाब की कानून वारी वज़ारत एजी पंजाब अहमद उवैस के कम खां रोके छॾियो। ज़रियनि मूजिब एजी पंजाब के हुकुम ॾिनो वियो आहे त हाणे हू अदालतुनि में ॿुधणियुनि दौरान पंजाब हुकूमत तरफ़ां पेश न थींदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ लाइ तकबंदियूं 24 मई ताईं मुकमल करण जो ऐलान। कमीशन तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त कानून ऐं आइन तहत तकबंदियुनि जो अमल जारी रखियो वेंदो। लाॻापियल इदारनि खां नक्शा ऐं डेटा हासिल कई वई आहे। तकबंदियूं 24 मई ते मुकमल थींदियूं ऐं 28 मई ते शुरूआती रिपोर्ट जारी कई वेंदी। नाने जे वफ़ाक़ी वज़ीर पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां ख़बरदार करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल पंहिंजे बयान में चयो आहे त अमेरिका में IMF जे अमलदारनि सां मुलाक़ात थी आहे। IMF चाहे थो त पेट्रोल ते सब्सिडी न ॾिनी वञे। हुकूमत बि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त वधीक सब्सिडी नथी ॾेई सघिजे, इहा घटाइणी पवंदी। पाकिस्तान में स्ट्रक्चरल सुधारनि ते बि IMF सां मुतफ़िक़ आहियूं। FATF जी ग्रे लिस्ट मां बि निकिरणु घुरूं था। 1 साल में चूंडुनि ॾांहुं वेंदासीं। उत्तर वज़ीरिस्तान में अफ़गान सरहद मां फायरिंग के नतीजे में पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त अफ़गानी हदुनि मां दहशतगर्दनि फायरिंग कई। पाक फ़ौज जी भरपूर जवाबी कार्रवाई बाद फायरिंग की ॾे वठि थी। शहीदनि में हवलदार तैमूर नायक शुएब ऐं सिपाही साकिब नवाज़ शामिल। पाक फ़ौज तरफ़ां पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थियण जी मज़म्मत। दरिया खान वरी भरिसां मोटरसाइकिल ते फायरिंग के नतीजे में 2 ॻोठाणा क़तल। ॻोठ मुराद खोखर वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे फरार। मक़तूलनि में ॻोठ मरीवासी इमाम बख़्श ऐं एजाज़ मरी शामिल। वारिसनि जो चवणु आहे त मक़तूल मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त ताड़ में वेठल हथियारबंदनि मथनि फायरिंग कई। फरीदाबाद के ॻोठ फैज़ मोहम्मद दुरियानी में बाहि मुतासिरनि में इमदादी चेक विरहाइण दौरान बदनज़मी। PDMA अमलदारनि चेक विरहाइण जो अमल रोके छॾियो। PDMA जी टीम तरफ़ां बाहि मुतासिर घरनि जो जाइज़ो। अमलदारनि तरफ़ां 75 घर मुकमल तौर सड़ी वञण जी तस्दीक। अॼु जज साहब फ़ैसिलो ॿुधायो। सिकंदर चांडियो ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जेको रूपोश हुयो, उन्हनि दरख़्वास्त ॾिनी हिन अदालत में त हुननि खे ज़मानत ॾिनी वञे, पर जज साहब इंसाफ़ कंदे ऐं इहो ई फ़ैसिलो ॾिनो अल्हम्दुलिल्लाह त ॿिन्हिनि जी ज़मानत रद्द कई थी वञे। हुननि खे ज़मानत जेको आहे हू जेल कस्टडी में आहिनि ऑलरेडी, पर हुननि जी ज़मानत जेका आहे उहा कंफर्म न कई वई आहे। इंशाल्लाह पूरी उम्मीद आहियूं त असांखे इंसाफ़ मिलंदो। इहो आहे त इंसाफ़ में ताख़ीर थिए थी पई। हीअ त बेल एप्लीकेशन्स आहिनि, पर असांजो ट्रायल जेका आहे उहा मेन शइ ट्रायल हूंदो आहे। ट्रायल असांजो अञा ताईं जेको आहे प्रोसीड नथो थिए पियो। हुनजी वजह इहा आहे त जेको आहे हुते हाई कोर्ट मां सरदारनि जेका दरख़्वास्त ॾिनी, इन जे करे असांजो ट्रायल उते स्टे थियल आहे। दादू की अदालत मेहर के टीणे क़त्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी।
उमिर बाब अदालती फ़ैसिले जी आजियां कंदे चयो आहे त जवाबदार सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो अॻु ई जेल कस्टडी थियल आहिनि। मुंहिंजे प्यारनि जे क़त्ल खे 4 साल थी विया पर केस जी असुल कार्रवाई अञा शुरू न थी आहे। मुंहिंजो ख़ानदान मायूसी ज़ाहिर करे रहियो आहे पर मूंखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। जजिस खे अपील थी कयां त केस खे तकिड़ो अॻिते वधाइनि। उमेद त हिकु ॾींहुं सरदारनि खे फाही ज़रूरु ईंदी। सिंध में 5 करोड़ आबादी जे लाइ सिहत खाते वटि रुगो 399 एम्बुलेंसिस हुजण जो इंकिशाफ। टाइम न्यूज़ सिहत खाते तरफ़ां सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट जी कॉपी हथ करे वरिती। कराची में 60 ऐं टंडो मोहम्मद खान ज़िले में रुगो 4 एम्बुलेंसिस हुजण जो एतिराफ़। लाड़कानो में 23, सखर में 18, शहीद बेनज़ीराबाद में 11, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में 15 एम्बुलेंसिस मौजूदु। थरपारकर खे 39, जामशोरो खे 25, दादू खे 13 ऐं कंबर ज़िले खे 8 एम्बुलेंसिस मुहैया थियल। अरबे रुपया बजट रखंदड़ सिहत खातो सूबे में इमरजेंसी जे लाइ हेल्पलाइन नंबर बि न ॾेई सघियो।